अस्सलामुअलैकुम मास्टर साहब। वालेकुम अस्सलाम पुत्र केड़ा हाल है पुत्र ठीक ठाक दफा खैर खैरियत सां आयो पुत्र हुक्म कर पुत्र असां में केड़ो कम तवे साईं हुक्म कजो दी हवाला भला कीअं आयो आहीं पुत्र खैर ता है ना। मास्टर साहब आऊं ॿुधो त तव्हांजे स्कूल में पढ़ाई हले पई ऐं ॿिया स्कूल बंद आहिनि कोरोना जे करे। आऊं सोचियो त तव्हांजे स्कूल में को पढ़ाई शढ़ाई करे अचूं। पुत्र भला ॿुधा इहा ॻाल्हि तोखे कंहिं ॿुधाई? मूंखे साईं पंहिंजे दोस्त फैज़ुल्ला ॿुधाए त तव्हांजे स्कूल में पढ़ाई हले पई। उहे तूं ॿियनि स्कूलनि में घणो पढ़ियल आहीं? साईं आऊं इंटर पास आहियां इंटर। भला ॿुधाए ॿा ऐं ॿा घणा थींदा आहिनि इन जो सवाल जो जवाब ॾे तोखे आऊं इंटर पास जो दाख़िला ॾेई छॾींदुसि। साईं ॿा ऐं ॿा 22 थींदा आहिनि साईं 22। बावी अड़े चोरा ॿ ऐं ॿ 4 थींदा आहिनि इहा तोखे ख़बर कोन्हे तोखे कहिड़े मास्तर सर्टिफिकेट ॾेई छॾी इंटर पास जी? साईं उहो बि तव्हां जहिड़ो मास्तर हुयो जंहिं मूंखे इंटर पास जी सर्टिफिकेट ॾेई छॾी। तव्हां बि बाको 200-300 रुपया वठो ऐं मूंखे दाख़िला ॾेई छॾो त जीअं आऊं पढ़ी नौकरी वठी पंहिंजो